गाज़ी खान मरकंड जे ॻोठ खां था अचूं, वार खां नसराबाद बेकारा चौथो ॾियारो आहे। असांजा अकाउंट नथा खोलनि, असांजा बचड़ा आहे। सोमणी जी आज़ान अची वई आहे, राति तो ई दर पदर आहियूं, चोथों ॾींहुं आहे। किराया ग़रीब काॾो वणियूं जो असां अकाउंट खोलायूं। हिते सभु सम्झूं था अंदरि रुशवा थी हले, 1000-1200 वठी उन्हनि जा ई कार्ड करे थो। जेको आहे सो असां ग़रीब दर पदर धिकनि थेलनि में चोथों ॾियारो आहे। हिते नंढे ॿड़ा बचा फिटी करे था अचूं। सुबुह जो बुख ते अचूं था, सॼो ॾियारो बचड़ा असांजा बुख मरनि था। हिते बैंक जे आॾो असांजा अकाउंट नथा खोलिया वञनि। असां ॻोठ गाज़ी खान मरकंड खां था अचूं, वार तालको ॻोठ गाज़ी खान मरकंड खां। हिते नसराबाद में हींअर बि असां दर पदर आहियूं। ही बैंक राति हलायूं 12 बजे ताईं, जन खां पैसा वरितऊं उन्हनि जा कार्ड इशू कयूं। जेको असां अकाउंट खोलियूं, असां ग़रीबनि जा नथा खोलनि। असां चोथों ॾींहुं आहे, रहिया पिया आहियूं नसराबाद शहर में। हे बचड़ा असांजा अञा बैंक जे आॾो वेठा आहिनि। जा असांखे छो नथा अकाउंट ठाहे ॾियनि।